उन्हनि सिंधी जे सॼण खे गुज़ारिश खुदरा उस्ताद जो साथ ॾियो। जेकॾहिं तव्हां उस्ताद जो साथ न ॾिनो त हिकु हिकु करे उस्ताद मारे सिंधी तइलीम तबाह कई हूंदी। ऐं कुझु हुकूमत सिंध खां वज़ीर अला खां मुतालबो थो करियां त तव्हांजी निगरानी में तव्हांजी हुकूमत में सिंधी उस्ताद खे शहीद कयो वञे। साईं ज़फ़र ख़ान लाखेजा जिन शहीद कयो असांजो उस्ताद यार मोहम्मद बुरे खे सलाम आहे। जे पहिरीं कुता वठी वञी धारे जे घर में या ऐं उन धारे जो नालो आहे लाल शाह। असां ॿुधो आहे त पुलिस उनखे गिरफ़्तार कयो आहे, पर पुलिस वॾी रक़म खां पोइ उनखे छॾे ॾिनी। असां ॿुधो आहे माज़ी में इहो लाल शाह जेका शिकारपुर जे SP 25 लख वठी खेसि छॾे ॾिनो। हींअर बि ईअं थींदो। जेकॾहिं ईअं थींदो रहियो त सिंध में बदनामी थींदी। सिंध कॾहिं बि तरक़ी कोन करे सघंदी। जिन क़ौमुनि तरक़ी कई आहे उहा तइलीम जे बदिरां तरक़ी कई आहे। ॼाणी वाणी थालियल कल्चर खे फ़रोग़त ॾिनी पई वञे ऐं थालियल कल्चर जी सरपरस्ती करे पई वञे। उतां जा चूंडियल नुमाइंदा, उतां जा भोतार, उतां जा वॾेरा इहे सभु उन में मुलविस आहिनि। ऐं सिंध मंदरु तव्हां ऐं हिन कश्मीर वियोसि उस्ताद मोहम्मद मुराद भंगवारी जे ताज़ियत ते सिंधी उस्तादनि तरफ़ां उते वॾो सोगोवार माहौल हो ऐं उन इलाइक़नि में वॾो टेंशन आहे। उहे माण्हू घरनि खां ॿाहिरि नथा निकिरनि। उहो कचे जा स्कूल सलाम आहे उन उस्तादनि खे जेके अहिड़ी हालतुनि में कचे जे स्कूल में पंहिंजो ईमानदारी सां ड्यूटो ॾेई रहिया आहिनि, पर उहो गैर महफ़ूज़ आहिनि। अॼु पूरे सिंध में बेतन जे मर्कज़ी सदर पिया गुज़ारण जो ऐलान कयो वियो आहे। असां अञा बि अॻिते सिंध जे सदर खां मुतालबो कंदासीं त हाणे ताज़ियतुनि जो मुज़ाहिरनि खां किसो अॻिते चढ़ियल आहे, शौक़ खां किसो अॻिते चढ़ियल आहे। सिंधी उस्ताद जे तफ़्ज़ जे लाइ तंज़ीम वॾो किरदारु अदा करणो पवंदो। उन जे लाइ झोड़ो करिणो पियो त अचो सभु गॾिजी झोड़ो करियूं। हे जेके असांजा उस्ताद 4 शहीद थिया आहिनि इन जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ ऐं मर्कज़ी सदर खे अपील थो करियां फौरी तौर ते हिकिड़ो इदारे जी सिंधी वर्किंग कमेटी जो इदारो उन मीटिंग कॉल करे उन में फ़ैसिला कया वञनि त जीअं उस्ताद जी हिफ़ाज़त लाइ पेटल कुझु करे सघे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं इंतिहाई ॾुखियल अंदाज़ में ऐं उन्हनि शहीदनि जे वारसनि सां उन्हनि शहीदनि जे बचड़नि सां पंहिंजे तरफ़ां तइज़त जो इज़हार थो करियां। असांखे जेको करणु खपंदो हो उहो असां न करे सघिया आहियूं, छो त जेकॾहिं असां अॻे सुजाॻ थियूं हा PTLF हींअर 1.5 लख उस्ताद जी जमात आहे। असांखे उहो किरदारु अदा करणु खपंदो। असां पंहिंजे शहीदनि जी मालिकी करियूं हा, पर सिर्फ़ु असां मज़मूतनि में पूरा रहियासीं। वरी बि मूंखे उमेद आहे त इंशाअल्लाह सिंधी उस्ताद जी तहफ़्फ़ुज़ जे लाइ तॾहिं पंहिंजो किरदारु अदा करी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।